अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं आहियां अली हसन अब्बासी। किताब आहे कहाणी, कहाणियूं मुरतब सैयद ज़वार नकवी। छपाईंदड़ काविश ग्रुप ऑफ पब्लिकेशन B2 सिविल लाइन्स हैदराबाद। छापो पहिरियों मई 2000 ईस्वी। किस्त सतीं इमदाद हुसैनी। इमदाद हुसैनीअ जो असुल नालो सैयद इमदाद अली शाह आहे। हू 10 मार्च 1941 ईस्वीअ में सैयद फज़ल मोहम्मद शाह जे घर टखड़ तालके टंडो मोहम्मद ख़ान ज़िले हैदराबाद में ॼाओ। हिन पंहिंजी इब्तिदाई तालीम पंहिंजे ॻोठ टखड़ मां, बाद में गवर्नमेंट नूर मोहम्मद हाई स्कूल हैदराबाद ऐं उन खां पोइ सिंध यूनिवर्सिटीअ मां MA जी डिग्री हासिलु कई। हिन पंहिंजी मुलाज़मत जे दौरान सिंधी अदबी बोर्ड, इंस्टीट्यूट ऑफ सिंधालॉजी ऐं सिंध टेक्स्ट बुक बोर्ड में नौकरी कई ऐं उन विच में हिन टिमाही महिराण जूं ज़िम्मेवारियूं पिणु अदा कयूं। इमदाद हुसैनीअ जो पहिरियों शहरी मजमूओ इमदाद आहे रोल 1976 ईस्वी में छपियो। हिन शाइरीअ सां गॾोगॾु सांवल जे नाले सां खोड़ सारियूं कहाणियूं, मज़मून ऐं कालम बि लिखिया आहिनि। हुन खां अलावा हिन रेडियो लाइ ड्रामा, गीतनि भरियूं कहाणियूं ऐं टेलीविज़न लाइ ड्रामा ऐं सीरियल बि लिखिया आहिनि। हिन 3 सिंधी फिल्मुनि धरती लाल कुंवर, हाज़ुर साईं ऐं सोना साईं लाइ गीत बि लिखिया आहिनि। हिन सिंध जे मशहूरु दास्तान दो चनेसर ऐं मिर्ज़ा कलीच बेग जे नाविल ज़ीनत जो उर्दू तर्जुमो पिणु कयो, जेके छपजी पधिरा थी चुका आहिनि। हू हिन वक़्तु B1 सिंध यूनिवर्सिटी कॉलोनी जामशोरे में रहे थो। हिन ई कहाणी लॻभॻि 2 वरियनि खां पोइ लिखी आहे। कहाणी मींहां ऐं नीहां। सांवल इमदाद हुसैनी। शान कुर्सीअ जे पुठीअ ते आहली पबनि ते ज़ोर ॾेई कुर्सीअ खे पोयनि टंगुनि ते बीहारियो ऐं पोइ भित सां टेक ॾियण लाइ कुर्सीअ खे पोइ ते झटको ॾिनाई। बैलेंस न रहियो ऐं झोल खाई कुर्सी खेसि कुर्सीअ ते आणे सटियो ऐं हू के पल त टेबल ते ई पियो रहियो। ॿाहुनि में मुंहुं ॾेई भित पोइ ते सिरकी त न वई आहे, हिन सोचियो। ठूंठ पोसण लॻसि त कंधु खणी बांह खुंजे ॾिठाई, ठूंठ वटां खल रहिड़जी वई हुअसि ऐं उते फुटियूं रतु ॼमी वियो हो। उन हंधि फीणी मखे फूक ॾेई कमीस जी बांह हेठि करे वरी बि टेबल ते ॿाहुनि में मुंहुं ॾेई छॾियईं। हेलो। शान जे कननि में रूपियूं टलियूं वॻियूं। हिन कंधु खयो, साम्हूं लाला बीठी हुई। वसण जा वेस कयो, कुलनि ते बंबनि जा बादल खयो, लबनि ते लाली लायो। हू त लाला जे मुख ते खोड़े अखियूं खणी न सघंदो हो। ॾिसी त ईअं पियो ॼण पहिरियों भेरो पियो ॾिसी। मुर्क लाला जे गिटे ते डंपल खे तिहाई गहरो करे छॾियो। पहिरियों भेरो न, आख़िरी भेरो। हू बि मुर्कियो। हिकु रुनल मुर्क ऐं लाला खे विहण लाइ चई कमरे मां निकिरी वियो। ॿाहिरि कमीस जी ॿाहुनि सां अखियुनि खे उगी मोटी आयो। ॿाहिरि था हलो। ऐं हू ॿाहिरि निकिरी कार में अची वेठा। कार स्टार्ट थी हैदराबाद जे रस्तनि ते डुड़ण लॻी। केॾी न वेझी आहीं ऐं केॾी न परे आहीं। शान ॼण पंहिंजो पाण सां ॻाल्हायो। लाला हिन जे हथ ते पंहिंजो हथु धरे छॾियो। लाला जा हिन जी सभु कुझु हुई, जा हिन जी कुझु बि न हुई। हूअ जा हिन जी आद ऐं अंत हुई, सा हिन सां पछाड़ को भेरो मिली रही हुई। हूअ जा हिन सां रोज़ मिलंदी हुई, क्लास में, कॉरिडोर में, सेंट हॉल में, फंक्शन्स में, मुशाइरनि में, जशन ऐं रूरियाण में, जशन में, जुलूसनि में, सिंधूअ ते हर हंधि। उन साण मिलण त मिलण जे माॻ अॼु खां पोइ त हू खेसि कॾहिं ॾिसी बि न सघंदो। हिन खे भंजर भुॼंदा भासिया। ॿाहिरि बूंदूं बरसण लॻियूं ऐं विंडो स्क्रीन ते गॾु थी लड़ी बणिजी लड़ण लॻियूं। पोइ वॾो फुड़ो वसण लॻो। शान वाइपर्स हलाए हेडलाइट्स ॿारे छॾियूं ऐं लाला उन्हनि जी रोशनीअ में बूंदुनि जी झिरमिर पसण लॻी। असांजा लुड़क बि बादल रोई रहियो आहे। शान टहक ॾिनो। जेको खेसि ई सुॾको भासियो। लाला हिन जे हथ खे चपनि ताईं आंदो ऐं खेसि ॼण यादि ॾियारियईं, अॼु असीं रोअण जी का बि ॻाल्हि न कंदासीं। शान थधो साहु भरियो ऐं लाला जे हथ खे हल्को ज़ोर ॾेई कार खे जामशोरे ॾांहुं मोड़ियाईं। लाला शान ई उन नाले सां सॾींदो हुउसि। लाला खेसि पहिरीं ॿुधाए छॾियो हो त संदन साथ सिर्फ़ु इम्तिहाननि ताईं आहे।
पोइ जोगी न कंहिंजा मिट। इम्तिहाननि खां पोइ हूअ वरी बि कोटनि कड़िजी वेंदी, न सॼी ॼमार जो साथ न लाला चयो हुउसि। उन में पढ़ियल हुअण जी ॻाल्हि आहे बि न बि आहे। हूअ खन खन चुप रही हुई। ॾिस शान, आउं हिकु अहिड़ीअ फैमिलीअ मां आई आहियां जंहिंमें छोकिरियुनि जो पढ़णु मनो आहे, वधि में वधि त बि उन्हनि खे क़ुर जी तालीम ॾिनी वेंदी आहे ऐं पोइ क़ुर संदन झोलीअ में विझी हक़ु बख़्शरायो वेंदो आहे। शान चयो, आउं ख़ानदान जी पहिरीं छोकिरी आहियां। लाला ॿुधो अणॿुधो कंदे चयो, जेका यूनिवर्सिटीअ ताईं पहुती आहियां, ऐं आउं उन ॾस में आख़िरी छोकिरी थियणु नथी चाहियां। ऐं हिन जे पुठियां ख़ानदान जूं ॿियूं बि छोकिरियूं जेके तालीम जे मुख़्तलिफ़ मरहलनि में हुयूं ऐं यूनिवर्सिटीअ ताईं पहुचणियूं हुयूं। लाला पंहिंजे पीउ खे वेसाह ॾिनो हो त उहा साणसि कॾहिं बि का बि वेसाह घाती न कंदी ऐं प्यार सां वेसाह घाती। शान ॼण सुॾकीअ खे लफ़्ज़नि में ओतियो हो। उहे लफ़्ज़ तुंहिंजे मुंहं ते नथा पवनि। लाला हिन जे कुल्हे ते कंधु लाड़े छॾियो। आउं त तोसां घायल 2 सालनि में पंहिंजी पूरी ज़िंदगी घारे बि चुकियसि। लाला जी अहिड़ी सहज सुभाउ ते शान खे अचरज थींदो हो। कार जामशोरे जे पुल ते पहुती त लाला पंहिंजे पर्स मां सिकनि जी मुठ भरे कार जे दरीअ जो शीशो हेठि करे सिका छोला छोल सिंधूअ ॾांहुं उछलिया। कार पुल उकिरी अलमंज़र ॾांहुं मुड़ी वई। हू कार मां लही अलमंज़र ते वञी वेठा। उते जी हवा लाला जे वारनि सां खिचल करे रही हुई। वसंदे मींहं ऐं वहंदे सिंधूअ जो शोर पाण में रलमल थी विया हुआ। लाला उथी रेलिंग वटि वञी बीठी, सिंधूअ ॾांहुं मुंहुं करे। शान बि संदसि भर में अची बीठो। ॿेई मींहं में भुॼण लॻा। लाला, जॾहिं तूं ई न रहंदीअ जीवन में त पोइ मूं वटि जीअण जो कहिड़ो जवाज़ रहंदो। लाला जे टहक जो जल तरंग बुरियो। उहो तुंहिंजे कहाणीअ रुञनि में रड़थी जो डायलॉग आहे न, पर उहो मुंहिंजे सवाल जो जवाब त नाहे। जीअण लाइ जवाज़ लाज़मी त नाहे। ज़िंदगी त असां ते मड़ी वई आहे ऐं उहा असांखे बहरहाल भोगणी आहे। पर लाला रेलिंग वटां हटी टेबल ते अची वेठी। शान कुझु देरि उते ई बीठो रहियो। हेठियूं चप ॾंदनि में ॾियो ऐं पोइ लाला ॾांहुं हलियो आयो। उहा चांहि पी रही हुई। शान बि चांहि जूं सुर्कियूं भरियूं ऐं पोइ ॿिन्ही पंहिंजा कोप बदिलाया। पर छा, पर उहो त तो वटि जीअण लाइ जवाज़ मौजूदु आहे। कहिड़ो? लिखणु। लिखणु। शान जे चपनि ते विहाटियल मुर्क फथकणु लॻी। दिलि में आयुसि त लाला खे ॿुधाए त अञा कल्ह राति ई हिन जे पीउ संदसि नाविल जे मारिग मंझमरनि जो पहिरियों चैप्टर फाड़े डस्टबिन में फिटो करे छॾियो। शान पंहिंजे साह जे हथ खे ॾिठो ऐं पोइ खुलियल हथ खे मुठ में बंदि करे छॾियो। पिणसि चाहियो थिए त शान कारोबार में संदसि हथ वंडाए, पर शान कारोबारी माण्हू न हो ऐं उहा ॻाल्हि हू पंहिंजे पीउ खे सम्झाए न सघियो। लाला वाच में ॾिठो। छा वक़्तु बीह नथो सघे? शान पुछियो। लाला जे मुख ते मुर्क टिड़ी पई। वाच बीह सघे थी, पर वक़्तु न। शान बिल पे कयो ऐं ॿई हेठि लही कार में वञी वेठा। कार स्टार्ट थी रस्तनि ते डोड़ण लॻी। लाला हेडलाइट्स जे रोशनीअ में बूंदुनि जी झिरमिर पसण लॻी। हैदराबाद पहुता त मींहुं बंदि थी चुको हो। बसि हिते, लाला चयो ऐं शान कार बीहारे छॾी। लाला हिन जो हथु पंहिंजे हथ में वरितो, उनखे चपनि ताईं आणे चुमियो ऐं अखियुनि ते रखियो ऐं चुमियो ऐं बिना कुझु चवण जे कार जो दर खोले लही वई ऐं शान खेसि वेंदो ॾिसंदो रहियो नेण निहार ताईं।